बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद मां हिकु नंढड़ी वीडियो तव्हां सां शेयर कंदुसि। हिकिड़ी नंढड़ी मासूम ॿारड़ी जेका कोरोना वायरस जे वर चढ़ी वई आहे, उहा मासूम ॿाहिरि कोन निकिती हूंदी। ज़रूरु उनजो पीउ या भाउ ॿाहिरि निकितो हूंदो जंहिंखे वायरस वठी वियो हूंदो ऐं हुन अची करे पंहिंजे घर जे ॿारनि सां प्यार कयो हूंदो या उनजे मथे ते हथु फेरायो हूंदो। अॼु उन ॿारड़ी जी तकलीफ़ ॾिसी करे यकीन कयो त मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जिन में बयानु करे सघां। ख़ुदा जे वास्ते पंहिंजे पाण ते ऐं पंहिंजे ॿारनि ते पंहिंजे घर वारनि ते रहम कयो। सभ खां बहितरीनु हाल इहो अथव त कुझु ॾींहंनि जे लाइ पंहिंजे घर में पाण खे महफ़ूज़ रखो ऐं पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ रखो। हिकिड़े ज़िम्मेवार ख़ानदान जा फ़र्द थी करे पंहिंजो ऐं पंहिंजे बचड़नि जो बचाव कयो। हीअ वीडियो ॾिसो। वीडियो ॾिसण खां पोइ मुंहिंजो जेको दिलि आहे उहो मूं वटि लफ़्ज़ न आहिनि। ॿारड़ी जी वीडियो ॾिसण बाद बि जेकॾहिं तव्हांजूं दिलियूं नरम न थियूं ऐं जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु न आयो, जेकॾहिं ख़्यालु अचेव त ख़ुदा जे वास्ते, जेकॾहिं तव्हांजूं दिलियूं नरम थियनि त ख़ुदा जे वास्ते ॿाहिरि निकिरणु बंदि कयो। कुझु ॾींहंनि जे लाइ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, गवर्नमेंट ऑफ सिंध जो साथ ॾियो ऐं पंहिंजे पाण खे आइसोलेट कयो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वाहिद हाल इहो आहे तव्हां पंहिंजे घर में रहो कुझु ॾींहं। अलाह त दुआ आहे त मुंहिंजो सोनो रब सदके पंतन पाक जे मुंहिंजी सिंध ते ऐं मुंहिंजे पाकिस्तान ते पंहिंजो रहम करम करे ऐं मोज़ी मर्ज़ मां असांजी जान छॾाए। वीडियो ॾिसो ऐं वीडियो खे